जीअं चयो वेंदो आहे त आवाम हिकु एज़ अ शेयर होल्डर तौरु कमु कंदी आहे ऐं शेयर होल्डर मीन्स मालिक तौरु कमु करे रही आहे। ऐं जीअं कंपनी में डायरेक्टर्स हूंदा आहिनि त डायरेक्टर्स शेयर्स होल्डर्स जा नौकर हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिते जेको बि ऑफिसर तबिको कमु करे थो त उहो एज़ अ नौकर तौरु कमु करे रहियो आहे ऐं उन जा मालिक शेयर होल्डर्स उहो अवाम आहे। अगरि अवाम सुजाॻ थिए त सभु कम असां आसानी सां करे सघनि था। जेसिताईं अवाम सुजाॻ न थींदी तेसिताईं कंहिं बि इदारे में बहितरी पैदा न थींदी। त शेयर होल्डर मीन्स अवाम खे घुरिजे त पाण सुजाॻ थिए जीअं हर इदारे में सुठे तरीक़े सां कमु थी सघे। अवाम जी सुजाॻी सां हिन मुआशिरे में सुठा सुठा कम थी सघनि था। अगरि अवाम सुजाॻ थिए त असां हिन इलाइक़े खे सुठो बणाए सघूं था, बहितर बणाए सघूं था। अगरि हिन इलाइक़े जी तालीम बहितर थी त हितां जा माण्हू डॉक्टर, इंजीनियर ऐं सुठनि शोबनि में वञी सघनि था, जंहिंसां ही इलाइक़ो सुधारे में अची सघे थो ऐं मुआशिरे में बहितरी अची सघे थी ऐं मुल्क पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु मुल्क बणिजी सघे थो। असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजी 100% लॻाए करे ऐं कमु कयूं जीअं हिन इलाइक़े, हिन मुआशिरे ऐं मुल्क पाकिस्तान में तरक़ी करे सघूं।